कादर कंहिंखे न करे भले जायो माइरो संजो सालिहन महशर जे मैदान में तिन्ही दाज मिलन बाक़ी ॿियन वेचारन जागा जाया गया भला भला बेकमाली कशफत जा बेजमाली हसनत जमी फिसाली सल्लु अलैहि वालैहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बरादरान इस्लाम, काबिले सदर एहतराम पीर तरीक़त ताबे शरीयत फ़कीर तबीयत अब्रे रहमत हज़रत क़िबला सैयद सादात साईं मीरल शाह दामत बरकातुहुल आलिया असां सां गॾु आयल हरदिल अज़ीज़ मोहब मोहतरम क़िबला साईं अमीर शाह अदा गुलाम कादर अदा मोहम्मद अली ऐं स्टेज ते वेठल मुअज़्ज़िज़ हुफ़ाज़ किराम तलबा किराम इसामईन हज़रात अस्सलामु अलैकुम। मुनाचिज़ तवां नेकन जे आदो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे पाक कलाम मां एक मशहूर और मारूफ आयत करीमा तलावत करण जो शरफ हासिल कयो आ। दुआ कयो अल्लाह पाक मुनाचिज़ खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अल्लाह पाक तव्हां असां सभिनी जी ही हाज़िरी अल्लाह जे कामिल अल्लाह जे नेक अल्लाह जे प्यारे हज़रत साईं सैयद महबूब शाह बादशाह रहमतुल्लाह अलैह जे नगरीअ में असांजो ही प्रोग्राम अचण पंहिंजी बारगाह में क़बूल व मक़बूल फरमाए। प्यारा दोस्तों, हिन वक्त पुरफतन दौर दज्जाली दौर नफ्सा नफ्सी जो आलम हिन वक्त जेको वक्त कढी महबूब जी मिलाद में अचे या साईं महबूब शाह बादशाह जी मोहब्बत में अचे यकीनन आऊं ईअं ई चवंदुसि त उन ते अल्लाह राज़ी है। पर मुंहिंजा प्यारा भाउ काफ़ी वक्त गुज़री चुको आहे, ज़्यादा टाइम न वठंदुसि पर तवजा सां वेहिजो उठ वे छॾे अल्लाह ताला जेको भी मूं फ़कीर खां चवराए उनखे सोच सां समझ सां दिल जे कनन सां ॿुधजो ऐं कोशिश कजो त जेको ॿुधण में अचे उन ते अमल करण जी भी कोशिश थिए। सल्लल्लाहु अलैहि